तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अव्हांजी ख़िदमत में जेका कहाणी बादशाह जी ॻाल्हि पेश करे रहियो आहियां उन जो नालो आहे बेवफ़ा बादशाह ऐं वफ़ादार तोतो। त अचो हलूं था कहाणीअ जे तरफ़। हिकिड़ो बादशाह जंहिंखे कोढ़ जे बीमारीअ अहिड़ो अचे वरायो जो सॼो बदन वठिजी वियुसि। उहा जाइ न हुजेसि जंहिं ते आङो रखी सघिजे। सॼो बुत फटनि फुरनि सां लिंबिजी वियुसि, जंहिं मां बदबू पई ईंदी हुई, जंहिं करे को बि माण्हू हुन जे वेझो कोन वेंदो हो। वीचारा नौकर चाकर बि लाचार मुंहं ते कपिड़ो रखी टहल टकोर लाइ वटि वेंदा हुआ, पर घड़ी ॿ घड़ियूं तरसी बीठे ई वटांसि मोटी ईंदा हुआ। बादशाह वीचारे इलाज करण खां की न घटायो, लख लुटाए छॾियईं, पर कुदरत अहिड़ी जो कख जेतिरो बि फ़ाइदो कोन थियुसि। ऐं थींदे थींदे मथां वार बि अचे अछा थियसि। आख़िरकार सभिनी पासनि खां नाउमेद थी मुल्क राज वज़ीर जे हवाले करे कारा कपिड़ा पाए शाही महलात जे अॻियां चौवाटीअ ते ऊंधी मंझी करे वेही रहियो। उन चौवाटीअ तां हर रोज़ु केतिरा ई देश परदेस जा फ़क़ीर ऐं दुर्वेश पिया लंघंदा हुआ। ऐं बादशाह बि सभिनी खां इलाज लाइ ॾस पता पियो पुछंदो हो, पर कंहिं बि हुनखे को अहिड़ो ॾसु कोन ॿुधायो जंहिंमां हू चङो भलो थिए। हिकिड़े ॾींहुं कंहिं परे जे विलायत जो हिकिड़ो झूर पोड़ो सीलानी फ़क़ीर अचे लंघियो, जंहिंजे कननि जूं पापड़ियूं बि पे लुॾियूं। तंहिं बादशाह खे ॾिसी पुछियो त छा मसइलो आहे, कहिड़ी परेशानी आहे जो तूं ईअं परेशान हाल वेठो आहीं। बादशाह फ़क़ीर खे सॼो किसो करे ॿुधायो। उन दरवेश बादशाह खे जवाबु ॾिनो त जेकॾहिं तूं पूरा 40 ॾींहं तोते जे रत सां तड़ु करीं त उमेदु अथमि त कोढ़ जो चिटो बि न रहंदो ऐं गुलाब जे गुल जहिड़ा थी पवंदो। सैलानी फ़क़ीर त बादशाह खे इहो ॾसु ॾेई पंहिंजी वाट वठी वेंदो रहियो, पर बादशाह खे अचे फ़िक्र वरायो त एतिरा तोता अचनि किथां जो रोज़ु उन्हनि जे रत सां तड़ु करे सघिजे। नेठि बादशाह चौवाटीअ तां उथी पंहिंजे महलात मां आयो ऐं अचण सां नौकरनि खे हुकुम ॾिनई त हिकदमि शहर में पड़ो घुमायो त अॼु खां वठी 40 ॾींहंनि ताईं जेको बि माण्हू जेतिरा बि तोता बादशाह वटि आणींदो तंहिंखे ओतिरो इनाम मिलंदो। सॼे शहर में पड़ो घुमी वियो। जंहिं बि इहा ॻाल्हि थे ॿुधी सो अजब में पइजी थी वियो। पोइ इनाम जे लालच में हर को माण्हू तोता हथु करण लाइ तीर कमानो हथ में खणी जंग में काहे पियो। ख़ुदा जी कुदरत अहिड़ी थी जो अञा माण्हू तोतनि ॻोल्हण लाइ शहर मां निकिरी जंग में घिड़ियाई मस त सख़्तु तूफ़ान सां गॾु मींहुं अचे पियो ऐं सभु माण्हू उन ॾींहुं जीअं ख़ाली हथे विया हुआ तीअं पोएं पेर मोटी आया। उन शहर में हिकिड़ो ग़रीब काठियर रहंदो हो, जंहिं वीचारे वटि घर में सॼो ठिकर बि कोन हूंदो हो। ऐं ॾियारी जॾहिं झंग मां काठियूं करे ईंदो हो तॾहिं उहे विकिणी अटे लप वठी वञी पंहिंजे बचनि जो गुज़रान कंदो हो। उन ॾींहं जो मींहुं वठो ऐं तूफ़ान लॻो, तंहिं करे हीउ वीचारो मुझी पियो त हाणे छा कजे। ख़्यालु कयईं त अॼु पुसियल काठियूं मूं ग़रीब खां केरु वठंदो, पर वरी बि पंहिंजे बचनि जो ख़्यालु करे कुहाड़ो कुल्हे ते रखी उन ई मींहं वाह में उथी झंग ॾांहुं रवानो थियो। झंग में घुमंदे घुमंदे हिकिड़े वॾे बड़ जे वण ते वञी नज़र पयसि, जंहिंजे थुड़ जो हिकिड़ो पासो सुको नज़र आयुसि ऐं मींहं जी कणी बि मथिसि कान पई। काठियो ॾाढो ख़ुशि थियो ऐं लाहींदे कुल्हे तां कुहाड़ो अचे थुड़ खे वरितईं। अञा ॿ चारि धक मसां हयईं त थुड़ मां हिकिड़ो तोतो निकिरी आयो, जंहिं हुनखे चयो त अदा काठियर, ख़ुदा जे वास्ते हिन थुड़ खे ॿियो धकु न हणिजा जो मुंहिंजा बच्चा मींहं में पुसी मरी वेंदा। काठियर जवाबु ॾिनसि त आउं ग़रीब माण्हू आहियां, मुंहिंजो ऐं मुंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र हिननि काठियुनि ते आहे। हिन मींहं वाह में हेॾे रोले खां पोइ मस ई सुकल थुड़ हथु आयो अथमि, सो हीउ न वढियां त काठियूं किथां कंदुसि ऐं राति पंहिंजे बच्चनि जे पेट गुज़र लाइ कहिड़ो तरीक़ो अख़्तियार कंदुसि। तोतो ॾाढो शशिदर थियो ऐं ॿी का वाह न ॾिसी काठियर खे चयईं त मूंखे खणी हली बाज़ार में विकुण, तोखे चङा पैसा मिलंदा, पर महिरबानी करे हिन थुड़ खे न वढ। काठियर तोते जी इहा ॻाल्हि क़बूलु कई ऐं तोतो खणी शहर ॾांहुं रवानो थियो। काठियर जॾहिं शहर में आयो तॾहिं बादशाह जा नौकर हुन जे हथ में तोतो ॾिसी हुन ॾांहुं डोड़ी आया ऐं खेसि बादशाह वटि वठी विया। बादशाह तोते खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं काठियर खे चयईं त ए शख़्स, तोखे जसु हुजे जो अहिड़े मींहं तूफ़ान में
मुंहिंजे लाइ तोतो खणी आयो आहीं। हाणे जेकी घुरणो हुजे सो घुर। काठेर चयो त बादशाह सलामत, आउं हिकु ग़रीब काठेर आहियां, मूंखे छा मजाल जो अव्हां खां कुझु घुरां। ॾींदा त बि अव्हां जो अहसान, न ॾींदा त बि अव्हां जो अहसान। साईं जिन खे दुआऊं कंदो हलियो वेंदुसि। उते तोते बादशाह खे चयो त बादशाह सलामत, हिन ग़रीब खे 40 मोहरूं इनाम ॾियो त अव्हां खे दुआऊं कंदो वञे। बादशाह तोतो खे ॻाल्हाईंदो ॾिसी अचरज में पइजी वियो ऐं हिकदमि उन जे चवण ते काठेर खे 40 मोहरूं इनाम ॾिनई। काठेर मोहरूं वठी दुआऊं कंदो वञी पंहिंजनि ॿारनि बचनि सां ख़ुशि थियो। बादशाह पोइ नौकरनि खे हुकुम ॾिनो त छुरी खणी अचो त तोतो कुही उन जे रत सां तड़ो करियां त हिन मूज़ी मर्ज़ मां कुझु छोटकारो मिले। बादशाह जो इहो हुकुम ॿुधी तोतो ॾकी वियो ऐं ॾाढे आज़ी न्याज़ीअ सां बादशाह खे अर्ज़ु कयईं त बादशाह सलामत, मूं हिकिड़े तोते जे रत मां अवी हिकिड़ो तड़ बि करे कीन सघंदा। अव्हां खे हिन मूज़ी मर्ज़ खां छॾाइण लाइ घणा ई तोता घुरिजनि, तंहिं करे ॿियनि तोतनि जी जान बख़्शी करे रुॻो मूं हिकिड़े जे खंभनि खे पटे उन्हीअ खे पाणीअ में काढ़े उन सां फ़क़ति हिकु भेरो तड़ो करियो त ख़ुदा जे हुकुम सां अव्हां जे बदन ते कोड़ जो हिकु टिको बि कोन रहंदो। बादशाह खे तोते जे ॻाल्हि ते वेसाह अचे वियो। पोइ उन जे चवण मूजिबि तोते जा सभई खंभ पटराए पाणीअ में टहिकाइण जो हुकुम ॾिनई। नौकरनि उन जा सभु खंभ पटे पाणीअ में टहिकाए बादशाह खे अची इतलाह ॾिनो ऐं तोते खे घोड़नि जे कड़ में फिटो करे छॾियऊं। बादशाह इमाम खाने में वञी कपिड़ा लाथा ऐं पंहिंजे बदन ते पाणी ओतण लॻो। जीअं जीअं मथां पाणी विझंदो वियो तीअं तीअं कोड़ जा फट विया लहंदा ऐं जॾहिं सभु पाणी ख़तमु थी वियो तॾहिं सॼे बदन जी चमड़ी गुलाब जे गुल जहिड़ी नरम थी पियसि। बादशाह इहो हाल ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं अलाह ताला जो शुक्र कयईं। उन ख़ुशीअ में केतिरा ॾींहं खेर खेरातो कयईं ऐं आए विए ग़रीब गुरबे खे बेहिसाब खारायईं। ऐं थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ बादशाह ख़ुशि चङो भलो थी मोटी अचे तख़्त ते वेठो ऐं वज़ीर खां मुल्क जो कारोबार वठी पंहिंजे हथु करे सॼो कमुकार संभालण लॻो। उन विच में तोते बि घोड़नि जे कड़ में धिका खाई खाई नेठि नवां पर कढिया ऐं अची उॾामण जहिड़ो थियो। उते तोते ख़्यालु कयो त बादशाह खे वञी संसि चङा भलाईअ जूं मुबारकूं बि ॾियां ऐं अर्ज़ु बि करियांसि त हाणे मूंखे मोकल ॾे त वञी बचनि भेड़ो थियां। इहो ख़्यालु करे तोतो उॾामी बादशाह वटि आयो ऐं संसि साम्हूं पट ते वेही खेसि मुबारकूं ॾिनई। उन ते बादशाह तोते खे खणी पंहिंजे झोलीअ में विहारियो ऐं अखियुनि मां ॻोढ़ा किरी पियसि। तंहिं ते तोते बादशाह खे अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, अव्हां खे बाक़ी कहिड़ो ग़म आहे जो एतिरा ग़मगीन पिया ॾिसिजो। तॾहिं बादशाह चयो त ॾुखु हथ में त पंहिंजे पीरीअ जो, सॼी जवानी कोड़ में कटिजी वई, मथां अचे पीरीअ वरायो आहे। कोड़ मां छुटुसि त बि कहिड़ो चुटुसि। उते तोते चयो त बादशाह सलामत, जे मोकल मिले त अव्हां जे पीरीअ जो बि इलाजु करियां। बादशाह मुर्की जवाबु ॾिनुसि त म्या मिठू, मुंहिंजे पीरीअ जो भला कहिड़ो इलाजु कंदे। तोते अर्ज़ु कयो त साईं, मूंखे हिकिड़ी विलायत जी ख़बर आहे जिते हिकु अहिड़ो मेवो आहे जंहिंखे जेकॾहिं को पोड़ो खाए त जवान थी पवे। बादशाह खे ॾाढो अजब लॻो। सो तोते खे चयईं त आउं तोखे मोकल त खणी ॾियां, पर तूं अलाए जे मोटी अची या न। तोते चयो त साईं, आउं अव्हां जो ख़रीद कयल बानू आहियां ऐं जेसिताईं बि मोकल न ॾींदा तेसिताईं आउं केॾांहुं बि कोन वेंदुसि। बादशाह खे तोते जे ॻाल्हि ते वरी बि वेसाह आयो ऐं हुन खे मेवे आणण लाइ मोकल ॾिनई। तोतो बादशाह खां मोकिलाए रवानो थियो। उॾामंदे उॾामंदे मंज़िलूं कंदे सायूं पटींदे थोरे घणे ॾींहं नेठि अची उन मुल्क में पहुतो जिते उहो मेवो हो। उते जे पखियुनि हिन ॿिए मुल्क जे तोते खे ॾिसी अचे हिन सां जहिड़ो कयो, पर संसि ज़ात जे तोतनि हुन जो पासो वरितो ऐं हुनखे छॾाए पाण वटि वठी आया ऐं ॾाढी टहल टकोर कयाऊंसि। उन्हनि तोतनि हुन खां उते अचण जो सबबु पुछियो, जंहिं ते हुन सॼो हाल करे ॿुधायनि ऐं चयईं त मूं हेतिरी तकलीफ़ रुॻो उन मेवे खे हथु करण लाइ सठी आहे, तंहिं करे महिरबानी करे मूंखे इहो मेवो आणे ॾियो त मोटी वञां। उन ते ॿ टे तोता उतां वठी उॾाणा ऐं थोरे वक़्त में उहो मेवो आणे हुनखे ॾिनऊं। तोतो मेवो वठी हुन खां मोकिलाए रवानो थियो ऐं उॾामंदे उॾामंदे 3 ॾींहंनि खां पोइ वरी बि अची बादशाह वटि हाज़ुरु थियो। बादशाह मेवो ॾिसी ॾाढो ख़ुशि थी वियो ऐं हिकदमि खणी थे खाधई, पर वज़ीर उथी अदब सां अर्ज़ु कयो
त बादशाह सलामत इहो हिकिड़ो मेवो आहे जेको रुॻो अव्हां खे जवान कंदो, तंहिं करे छो न उन्हीअ खे पोखायो जीअं रेत जो हर घुर्जाऊ शख़्स उनखे खाई जवान थिए। बादशाह खे वज़ीर जी सलाह ॾाढी वणी, सो पंहिंजे मालीअ खे घुराए मेवो ॾेई चयईंसि त हिन मेवे खे चङी तरह पोख ऐं उनजी अहिड़ी ख़बरदारी रख जो साल अंदरि मेवे जो वणु तयारु थी पए। माली मेवो वठी अचे बाग़ में पोखियो। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ उन मेवे जो सलो ज़ाहिर थियो, जेको आहिस्ते आहिस्ते वधी वणु थियो ऐं साल ई कीन गुज़रियो त फर झलियाई। हिकिड़ी राति ॾाढे ज़ोर सां हवा लॻी। हवा जे झूटे ते हिकिड़ो मेवो वण मां छिॼी अचे पट ते किरियो। इतफ़ाक़ सां हिकिड़ो कारीहर नाग अचे उतां लंघियो जो मेवे ते ज़हर वारे हलियो वियो। सुबुह जो माली अचे ॾिसे त वण हेठि मेवो किरियो पियो आहे। हिन उहो मेवो खणी अचे बादशाह खे ॾिनो। बादशाह मेवो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं उनखे खाइण ते हो त वज़ीर वरी बि उथी बीही अदब सां अर्ज़ु कयो त साईं, मुल्क में ड्रोह बि थींदा आहिनि, तंहिं करे मुंहिंजी सलाह इहा आहे त पहिरीं उन मेवे जो हिकु टुकुर कंहिं कुराड़े कुते खे खाराए ॾिसो त हीउ कुतो बि जवान थिए थो या न। बादशाह हुनजे सलाह ते मेवे जो टुकुर खणी कुते ॾांहुं उछलायो। कुतो अञा मेवो खाई बसि ई मस कयई त थोरी देरि खां पोइ उते जो उते छड़ियूं हणी हणी मरी वियो। बादशाह इहो हाल ॾिसी कावड़ में तपी ॻाढ़ो थी वियो ऐं तोते खे पिंजरे मां कढी टुकड़ा टुकड़ा करे छॾियईं। पोइ मालीअ खे हुकुम कयईं त उन ज़हरीले वण जे चौधारी ढिंगरनि जो वॾो लोड़ो ॾेई छॾ त जीअं को बि माण्हू उहो मेवो न खाई सघे। माली हुकुम मिलण सां ई बाग़ में आयो ऐं वण जे चौधारी वॾो लोड़ो ॾेई छॾियईं। उन शहर में ॿ कुराड़ा ज़ाल मुड़ुस रहंदा हुआ जेके रोज़ानो पाण में पिया जहिड़ो जटो कंदा। हिकिड़े ॾींहुं कुराड़ीअ ज़ाल अहिड़ो त अचे कक थी जो पाण खे मारण लाइ घरां निकिती ऐं सिधी बादशाह जे बाग़ में अचे ज़हरीले वण मां मेवो पटे खाइण लॻी। पर हुनजो मरण त परे रहियो, उटलंदो हूअ घड़ीअ में जवान थी पई। कुराड़ीअ पंहिंजो इहो हाल ॾिसी ॾाढो ख़ुशि थी ऐं वण मां 2-3 मेवा पटे पाण सां खणी आई ऐं अचे मुड़ुस खे चयईं त अड़े कुराड़ा, ख़ुशि त आहीं? उन ते कुराड़े जवाबु ॾिनुसि त माई मिड़ेई हयात जा ॾींहं पूरा करणा आहिनि। कुराड़ीअ चयुसि त मारिया, आउं तुंहिंजी ज़ाल आहियां, पाण मारण लाइ मूं वञी ज़हरीले वण जो मेवो खाधो त जवान थी पई आहियां। इजो हीउ ॾिस, तुंहिंजे लाइ बि मेवो खणी आई आहियां, तूं बि खा त जवान थी। कुराड़े मेवो वठी खाधो त उहो बि जवान थी पियो। ॿई ज़ाल मुड़ुस हिकु ॿिए खे जवान ॾिसी ॾाढो ख़ुशि थिया ऐं उन्हीअ ख़ुशीअ में सिधा बादशाह वटि विया ऐं अर्ज़ु कयऊं त बादशाह सलामत, असीं अव्हां जी रैयत आहियूं। असीं ॿई ज़ाल मुड़ुस कुराड़ हुआसीं, हयात मां कक थी अव्हां जे बाग़ जो ज़हरीलो मेवो खाधोसीं त जवान थी पिया आहियूं। बादशाह हिन जी इहा ॻाल्हि ॿुधी अचरज में पइजी वियो ऐं हिकदमि मालीअ खे उन मेवे आणण लाइ हुकुम कयईं। जॾहिं मेवो आयो तॾहिं बादशाह हिकिड़ो मेवो पंहिंजे पोड़े घोड़े खे खारायो जेको खाइण शर्त जवान थी पियो ऐं दड़ा हणणु लॻो। उते बादशाह खे बि इतबार आयो ऐं उहो मेवो पाण बि खाधाईं, जंहिं करे उहो पोड़े मां जवान थी पियो। पोइ बादशाह खे तोतो यादि आयो ऐं पछताइणु लॻो त नाहक उन वफ़ादार तोते खे मारियुमि, पर ॾुधो खीरु वरी थणनि में कोन पवंदो। तंहिं करे बादशाह पंहिंजे जवानीअ खे ॾिसी ख़ुदा ताला जो शुक्रानो बजाईंदो ऐं ॾाढियूं ख़ैर ख़ैरातियूं कयईं।